जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां राजकुमार लालचंदानी, सीनियर एडवोकेट गांधीधाम। ॾिसो त हीउ साल कीअं गुज़री वियो, ख़बर ई न पई। को ख़ुशीअ सां, को ग़म सां, माण्हू हलंदा विया, साल गुज़रंदो वियो। भॻवानु सभिनी खे महिर करे। हाणे ॿियो साल थो अचे, असांजी ख़ुशीअ जो साल थो अचे, चेटीचंड थो अचे। हर को सिंधी ख़ुशि हुजे, चेटीचंड जी धूम सां मल्हायो। झूलेलाल भॻवानु सभिनी ते महिर करे, छप्पड़ फाड़े पे हले। हर को ख़ुशि हुजे। न्याणियुनि जा कम थियनि, जेके छोकिरा कुंवारा रहिजी विया आहिनि उन्हनि जूं शादियूं थियनि, जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे तरक़ी थिए, जेके शाहूकार आहिनि अञा शाहूकार थियनि। हर कंहिंजी झोलियूं भरिजे, अहिड़ी झूलेलाल खे आयो लाल सभई चओ झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों, असांजे गांधीधाम जा रईस श्री हरीश कुमार तुलसीदास हिन तारीख़ 23 मार्च ते हिकु ॾाढो वॾो सुठो फर्स्ट क्लास प्रोग्राम रखी रहिया आहिनि, जंहिंखे असां होज़ी चवंदा आहियूं। हिन होज़ीअ में हुननि जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त मां 6000 पैसो खां वधारे 7000 8000 माण्हुनि खे गॾु करे होज़ीअ जो वॾो प्रोग्राम ठाहियां ऐं हिकु वर्ल्ड रिकॉर्ड ठाहियां। हिन खां अॻु में जेको वर्ल्ड रिकॉर्ड आहे उहो 6200 जो आहे। ऐं मूंखे पक आहे हरीश कुमार तुलसीदास ऐं गांधीधाम जा जेके बि पब्लिक जा माण्हू आहिनि ॾाढा जोशीला आहिनि। पक हिन सुठे कार्य खे सफल बणाईंदासीं ऐं बेस्ट कंदासीं। ऐं मां तव्हां सभिनी खे विनती थो कयां त हिन शुभ कार्य में ज़रूरु हाज़िर रहिजो। असांजे भाउ हरीश कुमार तुलसीदास जेको HKT सां मशहूरु आहिनि, हुनजो ही 23 मार्च 2025 जो प्रोग्राम सफल बणाईंदासीं ऐं वर्ल्ड रिकॉर्ड ठाहींदासीं। होज़ी वर्ल्ड रिकॉर्ड। आयो लाल सभई चओ झूलेलाल। राजकुमार जी लालचंदानी, एडवोकेट गांधीधाम।